पढ़ाई लाइ भी असांखे हिकिड़े गुरु जी ज़रूरत हूंदी आहे। त अहिड़ी तरह सां बिना सत्संग जे असांजो लाभ न थींदो आहे। केतिरो बि साधन कयूं अहंकार इकट्ठो थी वेंदो आहे, अभिमान अची वेंदो आहे। केॾी वॾी वॾी शयूं साधन आहिनि, भयंकर तपस्याऊं, लेकिन चवनि था सत्संग जे बराबरि न आहे। हिकु बार विश्वामित्र महाराज ऐं वशिष्ठ महाराजन में विचार विमर्श पियो हले। वशिष्ठ महाराजन चवनि था त भाई सत्संग जी भारी महिमा आहे। विश्वामित्र महाराज महान तपस्वी चवनि था तपस्या जे साम्हूं कुझु बि कोन्हे, तपस्या बि घटि थोड़ी आहे। चओ हरे राम। महाराज तव्हां पंहिंजो पक्ष था चओ, मां पंहिंजो पक्ष, असां ॿई पंहिंजे पक्ष जा पक्षपाती ठहंदासीं। इहो फ़ैसिलो त जॾहिं ॿियो कोई करे, हलो केरु फ़ैसिलो कंदो कि हलो भगवान श्री नारायण वटि। भई भगवान श्री विष्णु महाराज वटि आया। चओ हरे नारायण। भगवान नारायण भी लीला पुरुषोत्तम चवनि था हिकु कमु कयो भाई, इहो तव्हांजो समाधान शिव भगवान वटि वञो। शिव भगवान वटि आया। भोले बाबा भी भगवान जी आत्मा ई चवनि था हिकु कमु कयो, तव्हां ब्रह्मा जी वटि वञो। कमाल आहे, ठीकु आहे प्रभु। ब्रह्मा जी वटि आया। ब्रह्मा जी भी सम्झी विया भगवान जी संतान आहिनि। चवनि था तव्हां हिकु कमु कयो, तव्हां शेषनाग वटि वञो। कमाल आहे। नारायण भगवान भोले बाबा वटि, भोले बाबा ब्रह्मा जी वटि, ब्रह्मा जी हाणे शेषनाग। वरी उहे थोड़ी हेॾे होॾे मोकिलींदा, चई न उते वञो, तव्हांजो समाधान थी वेंदो। चओ हरे राम। हरे कृष्ण हरे कृष्ण। तॾहिं शेषनाग महाराज के विनती क्यों कि तप वॾो कि सत्संग वॾो, मतलब तपस्या वॾी कि सत्संग वॾो आहे। त शेषनाग महाराज चवनि था ॾिसो त सही, मुंहिंजे सिर ते धरतीअ जो बोझ पियो। हे धरती मूंखां वठो त मां तव्हांखे बढ़िया आराम सां वेही करे ॿुधायां इन जो निष्कर्ष। नारायण भगवान वटो आया हो न? हा हा, घुमी फिरी करे जी जी जी, मूंखां धरती वठो। विश्वामित्र चयो मां 10,000 सालनि जी तपस्या जो लाभ ॾिनो। हे वसुंधरा, थोड़ी देर लाइ स्थिर थी वञो। शेषनाग महाराज चयो साईं मां लाया। हा लायो तव्हां धरती। जीअं लायूं धरती त हिलण लॻी धरती। अरे अरे अरे, शायदि तपस्या जो समय घटि थी वियो। सॼे जीवन जी तपस्या ॾिनी। थोड़ी देर अञा धरती हेठि लाथऊं, बीठी, कुझु अञा क्षण बि कोन, वरी हिलण लॻी कि महाराज नथो थी सघे, कीअं कजे? तॾहिं वशिष्ठ महाराज चयो अगरि मां सचे हृदय सां सत्संग कयो आहे त हिकु पल जो लाभ तव्हांखे ॾियां थो। घणी देर जो? हिकु पल केतिरो हूंदो आहे? सेकंड खां बि घटि। गुलाब जी पंखुड़ी खणी करे असां सुई लॻाईंदासीं न त हिकु पल थींदो आहे सुई लॻाइण जो, ॿियो पल थींदो आहे उनखे छेदण जो, ऐं टियों पल थींदो आहे उनजे पार वञण जो। यानी हिकु गुलाब जे पत्ते में सुई टुंबड़ में 3 पल लॻंदा आहिनि, उन में बि टियों हिसो केवल हिकु पल। श्री वशिष्ठ महाराज चयो मां तव्हांखे ॾिनो। अच्छा साईं मां लाया धरती? हा लायो। हौजो शेषनाग महाराज धरती लाथी त बिना वशिष्ठ महाराज जे हथ लॻाइण जी उहा ईअं ई बीह रही आकाश में, बिना सहारे जे धरती बीह रही। वाह, धरती बीह रही साईं, धरती बीह रही। हाणे फ़ैसिलो थी वञे। शेषनाग महाराज चयो फ़ैसिलो छा थिए? फ़ैसिलो त थी वियो, फ़ैसिलो ई त थी वियो। इहो मतिलब चई महाराज जीवन भर जी तपस्या सां जेकी धरती न बीह सघी, उहा सत्संग जे हिकु पल में धरती बीह रही। त सत्संग जो केतिरो लाभ थींदो आहे उहो तव्हां सम्झो। 60 सुधरे सत्संगत पाए। ईअं त न कोई बि किताब पढ़ी करे पाठ करे कोई बि अॻिते हली वञे न भाई, सत्संग जी ज़रूरत पवंदी आहे। युगन युगन खां, केवल कलयुग में न, युगन युगन खां सत्संग जी बलिहारी आहे। चो हरे राम। हरे राम। अपार महिमा आहे। 60 सुधरे सत्संगत पाए। 60 यानी दुष्ट हुजे, महापापी हुजे, उहो बि सत्संग में अगरि श्रद्धा, वरी तो चवां श्रद्धा विश्वास ये यादि रखंदा कि उहो सत्संग में कंपलसरी अथव। अगरि श्रद्धा सां वेही रहे कोई
त जाते केवल वेहण सां कल्याण थींदो आहे, उहो भगवान जो सत्संग आहे। चओ हरे राम हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।